الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولكن الله حبب إليكم الإيمان وزينه في قلوبكم وكره إليكم الكفر والفسوق والعصيان أولئك هم الراشدون. في مقام آخر تبارك الذي بيده الملك وهو على كل شيء قدير. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين. وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأغوال مقتحم. 29 जनवरी सन 2022 छंछर वारे दिहाड़े गोठ बहावल खान मुगेरी लग कंबर शरीफ हाजी मोहम्मद मूसा कलोड़ो साहब बरादर अजीज गौ सिकंदर अली मुगेरी साहब जी मेहनतुन सां सीरतुन नबी सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जे उन्वान सां हर साल वांगुर हिन साल भी प्रोग्राम मुनक़द थियो। तवां सां भी पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नियत सां जमा थियूं जाते अल्लाह पाक जे कुरान पाक जी तिलावत थींदी आहे उन जाइ ते अल्लाह जी रहमत जो वॾो भी वसंदो। आखिरी दुआ घुरी करे जने घर हलंदासीं त खाली न रहंदासीं, अल्लाह जी रहमत सां मालामाल थी करे रहंदासीं सब इंशाअल्लाह। थद भी आए शामियाना भी तां जे करे आया तो उस तंग न करे वरी जेकर उस तंग कंदी त शाम जो पासो वठंदो इंसान कमजोर आहे न थद सहे न गर्मी तंहिंजे करे अधो अधो फुट ओरते सुरी अचो अधो अधो हाँ ये भी जाएगा अल्लाह बरकत करे। तकरीर जे शुरुआत खां अॻु में मुंहिंजो अर्ज़ इहो आहे जॾहिं भी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक मुंहिंजी ज़बान ते अचे तो तव्हां जे मथां वाजिब हूअं त हक़ आहे मुंहिंजे साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ो
पर जने साईं जो नालो मुबारक अची वने त हाने ता ते वाजिब आ त मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मता दुरूद शरीफ बनो पड़े बियो न त नंढड़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ली अला मोहम्मद एक दफो दुरूद पढ़ंदो अल्लाह 10 दफा रहमत जो मी वसाईंदो 10 दफा दुरूद पढ़ंदो अल्लाह 100 दफा रहमत जो मी वसाईंदो जेको 100 दफा मुझे साईं जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदो वो ऐलान तो थे मलाइको हिन जे इन पेशानी ते लिखी छलियो त बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक मुनाफिकी का भी परे आ त जहन्नम जी बाहि का भी परे साहबी सगोरो मदीने जे मीर जो सदको वञास मिठड़े नाले जे तो मुझा साईं जले मां दुआ घुरंदो आ न उन दुआ में हिकु हिस्सो तो जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदो आ टे हिस्सा मां अल्लाह साईं का पंहिंजा मसला अर्ज़ कंदो आ पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा पुटरतो कि अल्लाह जज़ाए ख़ैर अता फरमाइंदो जे वधाईंदे त अल्लाह वधाईंदे चीज़ याने मां दुआ घुरंदो ॿ हिस्सा तव्हांजे मथां दुरूद शरीफ ॿ हिस्सा पंहिंजे लाइ दुआ पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा पुट अल्लाह तोखे जज़ाए ख़ैर अता फरमाए वधाईंदे त तोखे अल्लाह वधाईंदो चई साईं हाणे जॾहिं दुआ घुरंदुमि टे हिस्सा तव्हांजे मथां दुरूद शरीफ हिकिड़ो हिस्सो पंहिंजे लाइ रब करीम खे अर्ज़ पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदे सुभान अल्लाह नथा चओ साहबी चयो या रसूल अल्लाह हाने मां जने दुआ घुरंदुमि न उन दुआ में सिर्फ तो मोहम्मद करीम जे मथां दुरूद और सलाम पढ़ंदो ॾाढा चओ त ॿुधायो साईं ने फरमायो पुट हाने जने दुआ में रुगो मुझे मथां दुरूद शरीफ पढ़ंदे न चई साईं हा पाण फरमायो अल्लाह खां कुछ भी न घुरजाए बगैर घुरण जे अल्लाह सब मसला हल करे छॾे दुरूद शरीफ जी बरकत क्या मजे लियारे वो मानू मिठे मोहम्मद करीम जे वेझो हूंदो जे दुनिया में दुरूद शरीफ घणो पढ़ियो हूंदो ऐं वधीक शफाअत जो हक़दार नालो ॿुधो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ ॿुधो एॾो मेहरबान नबी आहे एॾो वफ़ादार नबी आहे जो साहबी तो चए त या रसूल अल्लाह क़यामत जो वाक़ियो तमामु ॾुखियो थो नज़र अचे अबू अमा बि बेज़ार ॿाहिरि क़ुर तो असां तव्हांखे काथे ॻोल्हियो उते जो तोखे ॻोल्हियो साईं तो तव्हां काथे बीठा हूंदो जो तव्हांखे ॻोल्हियो नबी साईं फरमाए पुट तव्हां मूंखे न ॻोल्हिजो मां मोहम्मद तव्हांखे ॻोल्हींदुसि मां ॻोल्हींदुसि एॾो वफ़ादार मां अॼु हिकिड़ी आयत पढ़ी आहे मां सोने अली साईं जो शान बयान कयां सीरत नबी जलसो आ मोहम्मद जी सीरत भी सोनी आ त मोहम्मद जी सूरत भी सोनी नबी साईं जी सीरत में जमाल सीरत में कमाल आ त सूरत में जमाल हजरत अली उल मुर्तजा मदीने जे मीर जो बिरादर आ अव्वल ईमान आने वारो आ 9 साल जी उम्र में हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा जेके पालियो भी मदीने जे मीर पढ़ाए सो भी मदीने जे मीर वडो थियो त सॾे करे न्याणी भी मदीने जे मीर ॾेई पढ़ाए हजरत अली जो शान वडो नबी से फरमायो अन नज़र इला वजह अली इबादत अली जो चेहरो ॾिसणो इबादत नबी से फरमायो अन दारुल हिकमत व अली बाबुहा मां हिकमत जो घर आया अली उन जो दरवाजो अन मदीनतुल इल्म व अली बाबुहा मां इल्म जो घर आया अली उन जो दरवाजो नबी से फरमाया मन कुंत मौला फहाजा अली मौला मौला जी माना प्यारो मौला जी माना आका मौला जी माना रबर मौला जी माना वेजो नबी से फरमाया जो अली सा प्यारा मां मोहम्मद जो न सा प्यारा मुजाहिद हजरत अली जो शान वडो वो मानो ना हजरत अली साईं जो शान जो ॾिठो त हजरत अली जे मुतालिक दुनिया में 3 ख्याल थी पाण फरमायो अली तुझो मिसाल ईसा नबी वांगुरु ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक भी दुनिया में 3 ख्याल अली साईं जे मुतालिक भी दुनिया में 3 ख्याल हिकड़न कई इफरात ॿियन कई तफरीद हिकड़न वधायो ॿियन घटायो
टे जमायतूं ईसा अलैहिस्सलाम जे मुतालिक टे जमायतूं हिकिड़नि ईसा अलैहिस्सलाम सां एॾी मोहबत कई एॾी मोहबत कई एॾी मोहबत कई जो हद खां वधाए चयूं अल्लाह जो पुटु हिकिड़नि वरी एॾी नफ़रत कई एॾी नफ़रत यहूदी जो ईसा काफ़र हिकिड़नि चयो त न ईसा न नबी अल्लाह जो पुटु आहे न काफ़र आहे ईसा रूहुल्लाह अल्लाह जो रूह नबीउल्लाह हज़रत अली साईं सां बि हिकिड़नि माण्हुनि एॾी मोहबत कई मोहबत में एॾा अंधा थी विया जो हली हली चवण लॻा अली अल्लाह अल्लाह अलीअ जी सूरत में लथो अली मुश्किल कुशा आहे असांखे हिकिड़ो बोल सैयद आहे सैयद सॾाइण त न घुरिजे लाड़काणे जानी शाह उहो चवंदो आहे त मुले खां बिलो भलो अथव मस्जिद खां मकान भलो अथव निमाज़ न पढ़ो वो चवंदो आहे मूंखे मानी अली खाराईंदो आहे पाणी अली पीआरींदो आहे नौकरी अली वठी ॾींदी आहे रिज़्क़ मूंखे अली ॾींदो आहे माना हिन अलाह खां बि अलीअ खे मथे अहिड़ा माण्हू निसोरी यानी राफ़िज़ी ॿिया हाणे ख़ारिजी जिन चयो त अली काफ़र ख़ारजी टोलो हिकिड़ो हुयो जेको मुंहिंजे मौला अलीअ जो गुस्ताख हुयो ऐं मौला अलीअ जो दुश्मन हुयो इहे ख़ारजी हो राफ़िज़ी ई विच ते हिकिड़ी जमात आहे जंहिंजो नालो आहे नाजी निजात न वधायूं न घटायूं न इफ़रात न तफ़रीद उम्मत वसत ये उम्मत विच धरी आहे चयो त अली वलीउल्लाह गया अली मदीने जे मीर जो बिरादर अली साहिब सहाबी रसूल अली कुरान जो हाफिज़ आलिमा कारिया हाजिया निमाजिया पूरे रूए ज़मीन जे वलीअ जे मथा मुंहिंजे मौला अलीअ जो कदम अली वलीअ जो सरदार इहा जमात जमात अहले सुन्नत वल जमात उलमा देवबंद असां जो इहो अक़ीदो हिकिड़नि वधायो हिकिड़नि घटायो असां न वधाइण मो न घटाइण मो जेको मौला अलीअ जो शान आहे उहो ॿुधायूं था हज़रत ईसा जे मुतालिक़ दुनिया में टे ख्याल आहे माण्हुनि अंदर सुञातो न बीबी मरियम अॻ में इहो वाक़ियो बयान कयां पोइ अचां हली सही बीबी मरियम बीबी हन्ना इमरान जी ज़ाल आई इमरान अल्लाह जो वली हो हे हरामी न मता हे समझो असां वारो पाकिस्तानी इहो न हो इमरान इस क़ालत इमरात इमरान रब्बी इन्नी नज़रतु लक मा फी बतनी मुहर्ररा हो इमरान जी ज़ाल बीबी हन्ना के पेट थियो पूछा भी चे बासबासी मुझा मौला मुझे पेट में जेको बार आ न इनके पुत्र का जाए त मां तुझे घर जे हवाले कंदसि आए वलियाणी वलीअ जे पेट में बार आ पाण के खबर नथी पएस त नर आ या मादी जमी पई थी पूछे मुझा मौला हे त धी जमी पई वले ज़कर कल उनसा है त मर्द जेड़ी ना है माई इनके हैज भी दुआ मैं तुझे पाक घर में किए छड़िया अल्लाह फरमायो मरियम हन्ना घबरा न व इन्नी सम्मैतुहा मरियम इन जो नालो मरियम रखी इया औरत भी वडी शान ईमान वाली बैतुल मुक़द्दस में अल्लाह जा वली भी रहंदा ज़करिया अलैहिस्सलाम भी रहंदो जेको बीबी मरियम जो संग में मासर जे बाबा मां बासबासी पालियो वलीअ ने एतराज़ कयो जेके मस्जिद मुतवली हुया बैतुल मुक़द्दस छोकरी के राईंदासे न बाबा न इनके वडी थी त हैज भी ईंदो असां न पालींदासे आखिरकार फैसलो थियो पालियो ठीक आ रहायो पर रहाए केर कंहिं वटि राहींदो नी खिदमत केर कंदो चई हाणे तव्हां विझूं कुणा विधूं कलम पाणीअ में जंहिंजो कलम मच्छीअ वांगुरु मच्छी सीर हेठि हणंदी आहे मथे 12 माण्हू ॻाल्हायो मथे वेंदी आहे यारो पाणी ईंदो आहे न मच्छी उन ज़ोर ॾींदी हेठि न वेंदी आहे मथे वेंदी आहे हीअ कलम जो छॾियऊं सभिनी जा लुड़ी हलिया हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो कलम मथे हलियो चई तूं पालेसि पोइ पालींदे पालींदे वॾड़ी थी त बैतुल मुक़द्दस जे भरिसां हिकिड़ो कमरो ठाराए ॾेईसि मानी बि ॾींदो हुउसि वरी सार संभार हिकिड़े दफ़े ॿाहिरि तालो हयूं हलियो निस्यान वेसर अल्लाह से मोहम्मद ता वेसर माफ़ कई नबी सिंह वेसर काने विसर थी वई हिकु ॾींहुं गुज़री वियो ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं पोइ यादि आयो यार छोकिरी त कमरे
वठी भगो या गाल कुरान में लिखियल आहे, छो कुरान सचो आहे न। जिया जो आयो कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लकी हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाहि इन्नल्लाहा यर्ज़ुक़ु मन यशाअु बिग़ैरि हिसाब। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो। अञा थोरो ॾाढा कुरान तो फरमाए ज़करिया नबी जिया जो आयो दरवाजो जो खोले दिल में ख्याल है छोकरी तो मरी वही थी, 3 ॾींहं न मानी न पानी। अया जो दरवाजो खोले ॾिसे सुभान अल्लाह बीबी मरियम मुसल्ले ते वेठी आ। अना बुधाइता बेवा मुसल्ले ते पया थस। वजद इंदहा रिज़्क़ा ॾिठो त रिज़्क़ बेटस सूफ़ पियान केला पियान दारू पियान बाज़ार में न पिया मिलन। बीबी मरियम पिया ॾिसी अल्लाह जो नबी हैरान थी। हेरे मिली सही सत भी सही दीवारों भी भगल न दरवाजा भी भगल न। मजबूर थी नबी पूछे जो या मरियम ओ मरियम अन्ना लके हाज़ा ही कादहु आदा तई। चो सुभान अम्मा बीबी मरियम उम्र जी नंढी पर जो अकीदे जी ॾाढी पकी। अॼु हेॾो मथो थी वियो आहे चुंगजीअ जे टायर जहिड़ो पटको मथे ते आहे। अकीदो न सम्झो, अकीदो नथो सम्झ जे क़ुरान शादी चवे चेदी ज़करिया तोखां विसरी वई हुयसि पर रब खे त यादि हुयमि। क़ालत हुवा मिन इंदिल्लाह उन रब ॾिना अथई जेको बग़ैर हिसाब किताब जे रिज़्क़ ॾींदो। अल्लाह अल्लाह जनाबे ज़करिया नबी के भी औलाद कान ही अतला खणी देर न कई। हुनालिक दआ ज़करिया रब क़ाल रब हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यिबा इन्नका समीउद दुआ। वरी भी जाते ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ रब्बहु निदाअन खफिया क़ाल रब्बी इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रासु शयबा वलम अकुन बिदुआइका रब्बि शक़िया व इन्नी खिफ़्तुल मवालिय मिन वराई व कानत इम्राती आक़िरा वहब ली मिन लदुनका वलिया यरिथुनी वयरिथु मिन आलि याकूब वजअलहु रब्बी रज़िया। आवाज़ आयो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया। असां त चओ ॾिठई त अणॿुधा मेवा पिया अथसि। देरी न कई अच्छी डाली थी हुई है न मतो भी अच्छो वार भी अच्छा सीने जा वार अच्छा। ये हतरा के जी हद होते होते जो तो मेरा बाबे कब्र वाला चो सुभान अल्लाह मुझे भी पुत्र ॼण जी मौसम कान्हे, पुत्र ॼण जी मौसम कान्हे। मेहरबानी कर हड्डा सुसु कमजोर थी विया वार अच्छा थी विया सीने जा वार भी अच्छा थी विया। जवानी वई पोड़ पाई हाणे मूंखे पुत्र ॼण जी मौसम कान्हे। ओ मुझा मौला करीम जीअं बिना मौसम जे मरियम खे मेवान न अथई मांखे भी बिना मौसम जे पुत्र ॾे ज़ुर्रियतन तय्यिबा। दादा जो
कुरान तो पढ़ा पानी गाल हो गया कुरान तो पढ़ा मुझे नीचे को नहीं लाया तो बोला तो कि हक ही ना हिवायत करने जो पर जे कुरान तो पढ़ा तो वो मंजिल कुरान सच्चो है ना असल तो ही कुरान है ना ज़ुर्रियतन तय्यबा पाक पुटले कहीं गाँव में वो गोरे केरा नबी केर नबी मथे या वली मथे नबी मथे हजारे वली अचन लखे वली अचन एक सहाबी जे बराबर न थींद लखे सहाबी अचन एक नबी जे बराबर न थींद लखे वली अचन लखे सहाबा अचन सवा लख नबी गॾु कर पर मुझे मिठे मोहम्मद जे बराबर न थींदा मोहम्मद तो सबरी का मत थे जो मिठो मोहम्मद सबरी का मत थे इल्म में सूरत में सीरत में जमाल में कमाल में रफ्तार में गुफ्तार में जज्बात में हालात में ख्यालात में हर बात में हर गाल में जो मुझो मिठो मोहम्मद सबरी नबियन का कोई खड़ी करे सबरी जो सरदार बणजी वेठो सबरी जो पगदार आमना जो लाल सबरी जो सरदारा नबी दुआ करी अल्लाह फरमाया या ज़करिया सन्नु के इस पान होते जो ते जिब्रील भी ना आयो सन्नु के सादो चवे फरमाइंदा या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिगुलाम इस्मुहु याह्या रब तो फरमाए ज़करिया मुझे रहमत में उम्मीद कही थई मां अल्लाह कुट भी दो जाए और नालो भी मां अल्लाह पान याह्या रखी दो जाए नबी के गण गुरु हेलो सही एने मोटी अचो एने हलदा से न त वडो वाक्यो पानी प्यारो एकड़ो भरे जे गिलास उची में तला बस बढ़िया रुनर की था जागो था मुझे वहां समझो था अजो तो लाउड सही न तो वरे जो वे जो रखियो थई या सही ना है खैरा तो सुभान अल्लाह जागो था जे की जागो था मैं ये तकड़ी जो सुभान अल्लाह हिकड़ी गाल बुधी बुधो वो समझ ना के वो समझ ये जल्दी में फतवा न दी बुद्धि समझी पोगा है तो चाहिए गाले कुरान जी दो कया बेजी कुरान दो फरमाए जने बीबी मरम वली थी पांजे हमाम का थोरो पर्दे जे अंदर आई कमरे मां निकरी हवा हमाम जे अंदर नौजवान रब तो फरमाए वज़कुर फिल किताब मरियम इज़ तबदत मिन आलिहा मकाना शर्क़िय्या वत्तख़ज़त मिन दूनिहिम हिजाबन व अरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सविय्या क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान قال إنما أنا رسول ربك لأهب لك غلاما زكيا रब तो फरमाए मुझा दिल पर मरियम जो किसो बुधाए ने सूरत मरियम सिपारो सुरो खोले पढ़ो मरियम सूरत जी माना पढ़ो ना तभी तब मुवहिद थी मुवहिद कुरान पढ़ो अब कुरान के मुकाबले में तौरात नहीं दो हजरत उमर मिठे मोहम्मद करीम जे कचहरी में वेठो आ ये तौरात हथ में दसे वेठो तो पढ़े नबी से कावड़ माने हजरत अबू बकर सिद्दीक सैयद जी नजर मोहम्मद और रसूल जे चेहरे में जैसे नबी सही मस्जिद में ईंदा न सबरे साहब जो अखियूं हेठि हूंदी हुयूं पर इहो हिकिड़ो माण्हू हो जेको मोहम्मद जे रस्ते में नज़र हीअं जो नबी सही ईंदा हा त अबू बकर नबी सही जे चेहरे में ॾिसंदो हो ऐं नबी सही अबू बकर जे चेहरे में ॾिसंदो हो हिक ॿिए खे ॾिसी करे मुर्की पवंदा ॾिसे पियो त ॾिसी त रसूल जे चेहरे में कावड़ छा चई उमर रोन वारियूं तो ते रोन या तुझी मां तो ते रोए
रसूलुल्लाह जो चेहरो ॾिठो अथई कावड़ में लाल थी वञे मुझे मिठे मोहम्मद करीम जे चेहरे में कावड़ ईंदी जहन्नम जुम्बश में अची वेंदो मुझे मिठे मोहम्मद करीम जे चेहरे में खुशी अची वेंदी अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा खोलाए छॾींदो रब तो फरमाए वफ़्फ़ुहा 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 वल्लैलि इज़ा सजा कसम तुझे चेहरे जो समा तुझे वारण जो वरी हीअं बि थो चए क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समाए अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिलबर तेरे मस्जिद में नमाज में बरकातूं बैतुल मुक़द्दस ने मुंह करे पढ़ियूं हुयई ॿी रकात में उथे क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समाए रब तो फरमाए ओ मुंहिंजा दिलबर तेरे तो आसमान में ॾिसे पियो मां अल्लाह तुझे चेहरे जा दीदार बियो कया न तो जन सुभान अल्लाह रब तो फरमाए मरियम जो किस्सो ॿुधाइनि किस कमरे मां निकरी हमाम जे अंदर वई ये गुस्ल खाना ॾिठई हिकिड़ो नौजवान हसीन जमील सोनो अचे थो ॾिसी खबरदार हयादार माई पर्देदार माई इज्जत वारी माई जो सुभान अल्लाह अकल दी करे खबरदार क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान बिका यूं कुंत तकिया रब जी पनाह दी घुरा केरा जो मुझे कमरे दे दो अजे अजनी तई न पखी मुझे कमरे में ना आयो तो जुर्रत की गईया एने ना जाए ते भी रह जाए अल्लाह अल्लाह रब तो फरमाए मुझा दिल पर मुझो जिब्रील वयो से उन जैसे मरे में घबरान इन्नमा अना रसूल रब्बे के मां रब जो पैगाम खणी आयो आया मां रसूल आया मां जिब्रील आया छो आयो हां केड़े केड़े नियत सां आयो जे तो ले अहबल के गुलाम ज़किया हाणे तो सुभान अल्लाह चो न छो आयो तोखे पाक पुट जी खुशखबरी ॾियां छा थो चई छा थियो अथई छा थो चए ले अहबल के गुलाम ज़किया मरे भी पाक पुट थी नी चे मुखे क्या चे मां बुरी ना चीन चे माने का क्यों आ चीन बाकी का एक बार तो ना तो चीन पोकी दिनो पुट के दिनो छा थो चई जिब्रील चेसो काल कज़ाले के काल रब्बो के चो ना चो यार ना चो ना कोई तो समझी वजो बस काल कज़ाले के काल रब्बो के पर में बस रब जो हुकूमत थी बस थी फहमलतो हो ये जिब्रील फू करनी फहमलतो उन वक्त पेट 10 महीना ईसा नबी अम्मा जे पेट में कोन रहे 10 महीना उते जो उते रब दुनिया वारन के ॾेखारियो मां अल्लाह कादरे मुतलक आया एडो कादर आया बहावल खान बुखरी जे गोठ वारो रब तो फरमाए मां एडो ताकत वारो आया मुझी एडी ताकत जो रब तो फरमाए ना अबो ना अम्मा बिना अब्बा अम्मा जे आदम नबी पैदा करे ॾेखारियो मां रब तो फरमाए पर ये नी ताकत अबो भी हो जे अमर भी हो जे या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुबा व क़बाइल लितआरफू रब तो फरमाना के एक मर्द एक औरत में अबे जे पुछी मां अम्मा जे शादी मां बकतरा आया रब तो फरमाए पैदा करे सगा तो बिना बीज मां जे पैदा कया भी कादर बिना अबे अम्मा सा गड पैदा कया भी कादर पर जे अबो कोने छड़ो अम्मा के पैदा कया तभी मां अल्लाह ताकत वारो आया केरा अबो कोने बिना अबे जे मरियम के पुट थी दी हमल तो हमल थी हाणे करे वञे हयादार माई पर्दे वाली इज्जत घराने वाली
बैतुल मुक़द्दस में भी रहे बिना मुड़ सजे ये तो कले वाक्य थियो ही न हो न उन माण्हू जे विच में पेट थी वियो बेचारी परेशान थी नानी नमासी न भेण ये हया खो चादरी वेड़े थोड़ो मालिक खजी सुकल बाग फिटल ये वनी करे खजिया जे सुके तुड़के टेक दई निमाना नेण खणी दिलदारी देण वारी न नानी न मासी न भेण न का मिठाणी अकेली हयादार नौजवान छोकरी कुंवारी छोकरी इज्जत वारी छोकरी अल्लाह अल्लाह साबी जो या लैतनी बितु कबल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया आए अफसोस नंढे होंदे मरी मिट्टीअ में मिली वञा न जमा न दुख ॾिसां मर जणे न रब न जा आह ॿुधी रब फरमायो ओ मुंहिंजी बानड़ी मरियम जी मुंहिंजा मौला छा ॻाल्हि मुंहिंजा मौला एॾी तकलीफ़ ॿार पेट में उन भी लगी है भूख भी लगी है रब फरमायो मरियम घबरान ओ मरियम घबरान रब तो फरमाए वहुज़ी इलैकी बिजिज़िन नख़्ल वनादाहा मिन तहतिहा अल्ला तहज़नी क़द जअल रब्बुक तहतक सरिया वहुज़ी इलैकी बिजिज़िन नख़्ल तुसाक़ित अलैक रुतबन जनिया थोड़ो डांडिया ते चो थोड़ो लाउडी चुचो गौरो गौरो अमा के भी गौरो भूख लगी है मौला उन लगी है अल्लाह फरमायो मरियम जय ज़मीन ते वेठी हां खोटड़ो दे कदा चो तो ही न तो बयान क्या तो ही न मरियम जो वाक्य छोड़ नहीं जरूरत के लिए ले जण जी छो बुधाए असांखे उधर आका थो वाक्य ईसा नबी जो असांखे छो तो बुधाए ॿुधाए तो त मन न मन समझी वञनि तथा चो सुभान अल्लाह अंधा न थियनि मुंहिंजा भाई वारा न कनि अल्लाह फरमायो मरियम फनादाहा मिन तहतिहा अल्ला तहज़नी क़द जअल रब्बुक तहतक सरिया ओ मुंहिंजी मरियम बानी घबरान जे ज़मीन ते वेठी बोरिंग करण जी ज़रूरत नाहे ॾखण जी ज़रूरत नाहे अल्लाह 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 रब तो फरमाए मरियम खोटड़ो ॼण तो जो कम आहे न थधो ऐं मिठे पाणीअ जो चश्मो ॾियण मां रब जो कम बुधो बुधो ये खोटड़ो नहीं मिठो पानी निकली को चोना था सुभान अल्लाह या कहे नो पानी पानी में नहीं रब तो जस खोटड़ो दे न मजा ही थोड़ा पानी आयो हुज़ी इलैकी बिजिज़िन नख़्ल तुसाक़ित अलैकी रुतबन जनिया चौन सुभान अल्लाह इले खजी दे थोड़े खेलो डो चारियूं भी सुकी वयूं थस नाव निशानी न थस लोडड़ो ॾियण तो जो कमा ताज़ो ताज़ो खारकू खाराइण मुंहिंजो कम पानी भी अची वियो लोडड़ो ॾिणई खारका अची वयूं पुट भी ॼमी पयोसि हाणे रब थो चएसि फकुली वशरबी वक़र्री आइना खा भी पी भी वक़र्री आइना पंहिंजे पुट खे ॾिसी करे पंहिंजो अखियूं भी ठा न तो जे सुभान अल्लाह औलाद अखिन ठार आहे न आहे घुमी घुमी कम करे करे ईंदा हो घर में नंढड़ो पुट बाबा 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 न्याणी बाबा बाबा पर न्याणीअ जी औलाद बाबा बाबा करे सीढ़ी ते चढ़ी त थक ई लॻी थो इहा आहे न औलाद नेण जो ठार आहे औलाद नेण जो ठार चओ सुभान अल्लाह थोरो थोरो ॾाढे ॻाल्हि सम्झो मुंहिंजा मौला हे मसलो उन भी वई भूख भी वई पेट मां ॿार भी आयो वॾो मसलो आहे क़ौम जो मेणा नीला मयारू ॾींद
कंखे जवाब नहीं मां कंखे जवाब नहीं दब अल्लाह अल्लाह रब फरमाए मुझी बानी घबरान सागो रब आया ज़करिया कमरे में बंद करे वई अन बुधायता मां मेवान ना हुया मां आओ मुझा साईं रब तो फरमाए हाने गालन का रोजो रख जाए मां चलाए तो इम्मा तरयन मिनल बशर अहद वकूली इन्नी नज़रतु लिर्रहमान सौमा फलनुकल्लिमल यौमा इंसिया फातत बिही कौमहा तहमिलु क़ालू या मरियम लक़द जि'ति शय्यन फरिया यार नजर कर रब तो से करे से ऐसा गाला जाए न जेको मानू अचई उनके जय जय मां गालाने का रोजो रखो बाकी पानी भी पियो बाकी पानी भी पियो हार का भी खाओ इन्नी नज़रतु लिर्रहमान और राजा सुभान अल्लाह ताजी खाओ 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 मां नज़रो कयो आ छा कयो आ ॻाल्हायो अल्लाह तो सकारे से पाण दीजे जेको मिले उनके जय मां बास बासिया नज़र कयो आ न्याज़ कयो आ नज़र तो कंहिंजे नाले ते तालायो कुरान है ना मां काने क्या से नकी काने क्या दो तो लाड़का ने खणी वना घरन मां कढो न त लिखियो पियो त मरियम खे पियो सेखारे मरियम जी मां चो इन्नी नज़रत लक मा फी बतनी मुहर्रला पेट में पुट दे बास दी बासा तुझे हवाले कंहिंजे दर ते दी बासे ए छाडो अल्लाह जैसे इन्नी नज़रतु लिर्रहमान रहमान जो नज़र कयो आ मां न्याज़ कयो आ न्याज़ कंहिंजे नाले ते हे वरी चवंदा से मुला न्याज़ न खाईंदा छो न खाईंदासीं न्याज़ जो नालो मट आहे न तो हमारा माण्हू आवे छा कयो त जे न्याज़ हुसैन जो हवाए छा कयो त इहा पीरान पीर जी यारी आहे माण्हू तो बता नाराज़ न थी जो अॻे में मुंहिंजी ॻाल्हि सम्झो पोइ कावड़ कजो पीरान पीर जी यारी नालो तो खैरात न थियो न हीअं कर जायज़ भी थई सवाब भी मिलई नाले नाए अलाह जे नियत पीरान पीर जे खाईंदासीं सॼी देग सॼी मेह जो खीर लुइया खाईंदासीं पीअंदा नाले नाए अलाह जे नियत इमाम हुसैन जे खाईंदासीं खुदा जो कसम दे न तू नहीं गुलो तो नालो मटायो न्याज़ हुसैन जो असां चवंदा न्याज़ जी माना निवड़त न्याज़ इबादत अथव न्याज़ इबादत अथव निवड़त 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 कंहिंजी ॻाल्हायो छो था छो था कावड़ जो मां कूड़ थो वणा गलत ॻाल्हाए त मूंखे गिरेबान खां वठ न निकुल मुल्ला मानी बि न खाराईंदा सही कूड़ थो हणे पर जे हिन मां थो ॻाल्हायां त पोइ हक़ थिए त मानी बि डबल खाराए मुंहिंजी ॻाल्हि बि बंदि मुगेरी साहब नाराज़ न थी असांजे मथो माण्हू हरूबर था इल्ज़ाम हणनि मुल्ला न्याज़ न खाईंदा आहिनि न्याज़ जो नालो मटाए न्याज़ अल्लाह जो आहे नज़र अल्लाह जो आहे बास अल्लाह जी आहे बाक़ी पीरनि जे नाले ते आओ नाले नाए अल्लाह जे नियत इमाम जे नियत कलंदर जे नियत भिटाईअ जे नियत खाईंदासीं घुरण बि न छॾींदासीं असां मुलाऊं मुला बि वाह बि पक्का खाईंदासीं हलाल हराम न अल्लाह जो नालो भाई माता का पुछां थो अब दीन नबी जो तरीक़ो आहे हां कुकड़ को न के जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हलाल थींदी कलमो पढ़ो सॼी छो न थी थिए बिस्मिल्लाह रहमान रहीम बिना पढ़ी सजी बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर हिलाला हिलाला तरीक़ो होंदो आहे नबी से जो जेको भी अमल सालिह हो न वो अमल सालिह तरे थींदो जने रसूलुल्लाह जे तरीक़े रसूल करीम जे तरीक़े के छॾे ऐं मुल्ला के मोहब्बत में अची आ जीअं जऊं न मोहब्बत में अची आ अचाई तो कौम आई ॻाल्हाईंदा या मरियम या उख्त हारून ओ हारून जी भेण हारून नबी जी भेण नहीं पर घर में इज्जत वारो हो जो हारून नबी जी भेण पई समझी या उख्त हारून मा कान अबूक इब्रासू व मा कानत उम्मुक बगिया
ओ हारून जी भेण तुझो पी भी भलो तुझी मां भी ॾाढी भली तुझो पी वली तुझी मां वलियाणी छा करे छॾी नको असांजो कपाए छॾी नौजवान कुंवारी बिना मुड़स जे पुट कई वेठी आ शादी चवे हिकु ॻाल्हाए नथी हिकु बिना मुड़स जे ॿार कई वेठी आ रब चयोसि मरियम ॻाल्हाईंदी आ त फासजी बि ईंदी आ ऐं चए त मां ॻाल्हाइण खां रोज़ो रखो अशारती लई आलू कईफ नुकल्लिमु मौकान फिल महद सबिया मूसा न ॻाल्हायो इन ॿार सां ॻाल्हायो त काॾों आयो आ ऐं मां पिया चवनि चरिया थियो वक़्तु गुज़री वियो अछियूं ॾाढ़ियूं थी वयूं अॼु ॾींहं ताईं कंहिं ॼावल ॿार न ॻाल्हायो पर मेको कमु करे अञा ख़राब वरी चवे थी ॿार सां ॻाल्हायो रब फरमायो ओ मुंहिंजा ईसा उथी न अॼु खीर पीअण जो टाइम न अथई तुंहिंजी अम्मा ते ॾाढे ॻाल्हियूं जेतिरा वाद ओतिरा इल्ज़ाम हाणे उथी पंहिंजी अम्मा जी पाक दामनी बयान कर ताज़ो ताज़ो ॼावल ॿार क़ुरान थो चए उथी वेठो एॾो मुंहिंजी क़ौम वारो मुंहिंजी अम्मा खे भेणा न ॾियो अरे मुंहिंजी अम्मा ख़राब न अथव मुंहिंजी अम्मा बुरी न अथव इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो बानो आया हाणे त सुभान अल्लाह ॾाढा चओ अल्लाह जो मानो आतानी अल किताब बुध बुध हेरे नरदे उन्हें नुबुत जो भी ऐलान कर नुबुत जिगार में रब माते किताब नाज़िल कंदो वजालनी नबिया मां नबी थी ताने औसानी बिस्सलाति वज़्ज़कात 14 सुभान अल्लाह रब मां के वसियत कई आ त मां नमाज़ भी पढ़ा जो वाए तो जमंदे ज़कात भी ॾियां औसानी बिस्सलाति वज़्ज़कात मां तुम तो हया जेसी ते मां जेरो हो जा ज़कात भी ॾियां नमाज़ भी पढ़ा जेसी ते जेरो पर रब्बी वालिदती पंहिंजे अमर जो भी अदब कया हाणे ॿुधो ओ जेके आया बीबी मरियम ते तोहमत न जेतिरा वात ॻाल्हियूं उहे खे जेकॾहिं अकुल हुजे हा त अल्लाह जी तौहीद सम्झंदा न चवंदा यार वाकई अल्लाह जो शान आहे छा चयूं मोहबत कयूं मोहबत हदम वधाए छा पिया चवनि इब्नुल्लाह ईसा अल्लाह जो पुत्र मरियम अल्लाह जी ज़ाल नऊज़ बिल्लाह बीबी मरियम अल्लाह जी ज़ाल ईसा अल्लाह जो पुत्र मकाबर चवंदा त मलाइकूं अल्लाह जो धीअर रब फरमाना मुंहिंजा सोना कुल हुवल्लाहु अहद मुशरिकन का वस न तो पुॼे न त कुल वला कढी छॾ अग में रिसालत पोरी तौहीद दी थी अचई इते मोहम्मद रसूलुल्लाह होने ला इलाहा इल्लल्लाह के में तौहीद और रिसालत इते अग में कुल ओ मुजा मोहम्मद और सुभान अल्लाह मोहम्मद के तो चाहिए अग में मोहम्मद जो नालो दो ने वो तो ओ मुजा मोहम्मद ओ मुझा सुन कुल चाओ अल्लाह अहद चौथ अल्लाह अकेलो तो अल्लाह समद बेनियाज़ मुखेरन का न रिजंदो चांदन का न रिजंदो अमेरिका वारन का न रिजंदो एडो बेनियाज़ कंहिंखे वेलन जा वेला वेहारे कंहिंखे अंधो करे कंहिंखे मंडो करे कंहिंजूं ॿई जंगूं खसे गजाए ते वेहारे कंहिंखे लोले लाइ पियो सिखाए कंहिंजा कुता पिया मानी खाइनि अहद समद तंहिंजी परवाह न अथसि रब तो फरमा मां बेनियाज़ लम यलिद व लम यूलद न मूं मां कोई जायो न मां कंहिं मां जायोसि व लम यकुल लहू कुफुवन अहद रब तो फरमा ऐलान कर मुझो को मिट्रो माइट्रो कोने मां अल्लाह अकेलो न हुई दुनिया तभी मां हुयुसि आहे तभी आया
सब मरी वींदा कुछ भी न रहंदो तभी मारा दुस यो केर आ ओले के साथ तो न था वञो जे किन्ने कतरे मां लख जो लाल कियो आ और जे तुझी पैदाश रे अचा या यो अवलम यरल इंसान ओ इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा निसुबा जी पैदाश अवलम यरल इंसान है इंसान निसद मिन नुतफा नुतफे मां पैदा कयो मां सभा लाउड दे नालो न वठा त मता नाराज थियो बनीअ जे कतरे में गंदी गंदी कपड़े के लगे कपड़ों पली जान के लगे जान पली अबे जे पुठी मां मां जे शादी में काथे आया चौरेम जे अंदर काथे रेम जे अंदर हाणे ते पुछे से ए नहीं केर वियो ए नहीं केर वियो मुंहिंजा मौला रेम जे अंदर इनके वजूद में आन जे लाइ सोनियूं अखियूं ठाहिण जे लाइ कनड़ा ठाहिण जे लाइ चप ठाहिण जे लाइ नको सोनो बनाइण जे लाइ कहिड़ो नबी वयो वली वयो पीर वयो अली वयो इमाम वया घेर वयो मलाइक वया फरमाए तो ना 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 तंजी ड्यूटी न लगाया मैं भी यदैया बाबा जे दस्ते मुबारक सा रब तो फरमाए वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ला इलाहा इल्ला हु अल अजीजुल हकीम दादा तो खलीफा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे मुस्तफा चाचो दे रब जो दर छड़े वे अल्लाह तो चाहे रहम जे अंदर रहम जे न दरी न दरवाजो इन रहम जे अंदर रब तो फरमाए सूरत ऊंचाइण वारा बयान थई मां अल्लाह आया कहीं ठायो पहुंचाते दई अकुल सिख न जमा तो ही तो बयान क्या जैसे हे मोलो तो पीरन के न तो मने हे कुरान मथे दे मनीदो सुभान अल्लाह असा जो बंदी पीरन के मनीदाऊं कलंदर असा जो मुर्शिदा राबरा बेटा ही घोट असा जो साईं आ पीरन पीर वलियन जो वली सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वली जो वली असा देवबंद जो मुर्शिद मनीदा सब क्यों पर दुख ही सुख में हिन यार चयो असा के खराब हिन क्यों ये खराब दा तो वो असा के हिन क्यों हिन साईं ए तो चाहे खाना घुरो रब तो जे मुखा घुरो असा सा क्यों कोई ने जो चोण वठो या मुल्ला जो या पीर जो पोछा तो तव कुरान जो चोण न था वठो मोमिन तले या तेरे पाजो अकीदो कुरान सा भेजा कुरान मरी उठनो न उठनो मरदा से न गालायो जो तो मुल्ला मरा जी गाल मरी न वजा हा क्या मुले जी पिट ते मरिया त पर्यो हरामी इमरान के मारे हुआ सा छिटा थी वियो हरामी रहे ही न इनके मारे वना आमालुकुम उम्मालुकुम जेड़ा अमल तव सरदार भी एड़ा नी दो आमालुकुम ताया वने रावी वजीर आजम जो मोहन रोलिसो असा जो सदर चंगन भलन सोनन से बतजो पांजो मोहन रो गदा जो आनो इयो सा जो सदर आमालुकुम उम्मालुकुम ताजो रब जो दर छड़े गैरन यादो किरदो कने वण के चो दई ख्याल कजाए गौरव दई असा भी नौ शरे फिरोज का नागोशा मोरिया पीर नागोशा मना उगारो सा उगारो वाले सा वरी उगारो
नागोशा जेका गाड़ी अचे ब्रेक गणे छाजेला के साईं टायर दो फाड़े 5 रुपया साईं जे नगर में नहीं वन हाने दे मो साईं मां जो त मोखेरन में अचा ता मोखे चा भी न प्यारियो मानी भी इत्तेफाक सां खपी वने ऐं मां वणा ता के पिटी दो तवा बाय लगे मोखेरन के ता जो ए मुल्लो छितो दियो मानी खैर आ न बची आ मुकम्मल दा खराई दे छितो पिटो अल्लाह जे वली दुनिया जे अंदर ये कक्को खणी के न हयो हाने मरण का बाद माण्हू खे चवंदा 5 रुपया ॾियो न टायर पाणींदो हिकु टायर 10,000 रुपए जो ज़ालिमो असां त हेॾो बि वञूं सवदे होॾो बि वञूं सवदे जे तव्हां वाह बि हो न तव्हां सां ठहियल आहे पर जो जॾहिं पीर सां त ठहियल आहे तव्हां सां ठहियल न आहे त तव्हां परिचायो न असां वाह बिन सां पीर सभु ठहियल अकुल सिखो काॾे वञूं कबर ते कंडे ते झंडे ते वाणियो कबर खे बाहूं वधे बुत के राम 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 कूड़ो आहे न कराइण दा राम 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 सचो आहे कूड़ो आहे अलाह जो ॾाढा ॻाल्हायो ठिकरन के बियो बाहूं बदे भितरन के बियो बाहूं बदे तू मुसलमान आ तू जे दो मां सच मुसलमान सचो आहे न मुसलमान सचो वरी काठीअ के बाहूं बदे ओ मेरो दे जो ॾाढो चंद्र के बाहूं बदे खैर जो महीनो गुजार जाए पहली तारीख चंद्र के वो चवे खुदा तो फरमाना न बता दो थे रात जी उदय में सिजो निकरे थो बता बाहूं बदे से चले सब जो मुश्किल कुछ बता रात जे उदय में चंद्र जे चांदो के निसी करे अदो थे न कजाए सजदो सहाबा जो या रसूल अल्लाह सजदो अल्लाह जो ताजलो नबिया नबियन जो बगदार नबिया सही कैसर किसरा जे बादशाह के मानो सजदा पे कन ऐसा ता के सजदो गयो बार बार मैं खबरदार 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 रब का सवाबे जो सजदो जायज ना है अगर अल्लाह का सवाबे के जो सजदो जायज हो जाए औरत के आर्डर के हाथ बाजे मुड़ सके सजदो करो और फरमाया ना कुरान दो ला तसजुदू लिशम्सी वला लिलकमर तो नथी जाए सिद्ध जो सजदो न क जाए चंद्र जो न क जाए से भला का जो कयो वसजुदू लिल्लाहिल्लज़ी सजदो न जो कर सिद्ध के क्या पैदा क्यों चंद्र के इनके केड़ी ताकत आ ए त हिक जाए ते टिका कोने सी सुबह जो गिरवा जान शाम थी रही जो हिक जाए ते कोने से रात जो पेट में सूर बोई त कादे वने सजी रात तड़पे न जरे सुबह सा साहब उभरे खुला दरिया के चौदो बादशाह ख्वाजा खिले बादशाह दरिया अपनाए बादशाह हुआ जेको न दरिया जो चाले वने समूह करे केर ये बात पानी क्या झंडे के चाहे घरने सिद्धो करे रंग रूप दई बिहारे या भी पक्क तसई न बेलो 4 रसा बधी किल्ला हणी कोरी मुसड़ के तेलणी जन गाजी बच्चन जी पारत थी हाने बस हे केर सदा कबर ते बियो सजदा करे हेनी दाढ़ी पटको चूचे जे टायर खा भी वडो हल मा तो देखारे न सजदा पियो करे कबर ते वमन अज़ल्लु मिम्मन यदऊ मिन दूनिल्लाह कल्ला यस्तजीबु लहु इला यौमिल क़ियामह व हुम अन दुआइहिम गाफिलून रब तो फरमाए के रब का सलाह जिन के पिया सदन जिन के पिया पुकारन रब तो फरमाए तहां जे सदन बुधन का ताजे दुआ बुधन का गाफिल हन रब तो फरमाए क़यामत ताईं सदीदा रहोन क़यामत ताईं सदीदा रहोन तहां जे सद के न बुधंदो वो तो अल्लाह जा वली जन्नत में पहुंची हे बेरणी करे हे बेरणी बराबर तो बुधो इकली गाल मां पीरन जो दुश्मन है हाला कुरान मथे देखियो हे तो जो भी लाओ वडा चढ़ा तगेलन या साल मोहम्मद खबरन वाला माई दी चढ़ी ओ साल मोहम्मद तो के अल्लाह थी भाया ओ मियां साल मोहम्मद मा तो के अल्लाह दी भाया ठुक थई माई अल्लाह दी भाई साल मोहम्मद के
99 कोठीअ जी चाबी आ तोखे हिकड़ी हिन खे दे चाबियूं कहे वठ गंज बख्श केर लाग गंज केर बख्शीदो आ दाता केर ॻाल्हायो नथा तो ही दिल की यारे मोहम्मद रसूला के पत्थर छो हयूं मुझो सोनो तो भलो मुझे सोने तक के गाल न दी कंजो हक न खादो सब चंदा भलो आ अमीना सादिका सच्चो आ केरो छो कयो वड़े मोहम्मद सा चो हे कुरान लथो मुशरिक मोहम्मद जा दुश्मन थिया ताजी माना मुशरिक जो ढेरो मोहम्मद सा ना है मुशरिक जो कुरान सा है असा भी कुत्तो बिलो हलाल कयो असा के भी मानू ढगा दीदा मिहू दीदा छान दीदा कुत्तो बिलो हलाल जी बने वती कबर के चटियो वण के चटियो कांडेरे के चटियो जायज तव असा के पेरन ते किरो अचो तुमियो दो जायज तव मारू घटा दीदा छेला दीदा बकर दीदा पर जे ना असा छो छो असा कुरान ता बुधायो असा बाप इनका जो खून न कयो आ अया गुधरो असा जो ता शहीद कयो आ मस्जिद में कभी सब्र कई बेटा हो मारू असा के छोदा गारियो ने जो इन जे करे दा जंद वहाबी कुरान एक कुरान जेलो हिन सां सभिनी जो पंहिंजी ॻाल्हि कोन थो क्या रब्बे मोहम्मद जो कसम मुंड खणी कुरान पढ़ियो अथव कुरान सचो आहे ॻाल्हायो नथा पोइ छा चयो अथव जो अलाह जो दर चए पुट केरु ॾींदा किले कतरे मां लखनि जो लाल अलाह तो कुरान फैदा खसीम मुबीन पधरो झगड़ालू थी पियो मूंसां पे झड़ा करी मां तोखे किने कतरे मां लखनि जो लाल कयो मूंसां पे झड़ा करी मरी वरी उतंदा से उतंदो ॻाल्हायो काफर चवंदा न उतंदस असां चवंदा आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरिहि व शर्रिहि मिन अल्लाह तआला वल बास बदल मौत ईमान दो अल्लाह दे अल्लाह दे ईमान आंदो वो ईमान में वरी शान शान जो वैसा रखना जरूरी है छह शयूं छह वक्त जो तो बुधाई दो तेरे ईमान वारो नदन आए हिकड़ी से भी ईमान नदन ईमान नफ्स मोमिन ना है मुसलमान ना है माना सोचो कुरान शान शान जो वैसा जरूरी है वक्त मिले तो बुधाई दो करे ईमान वो का मिला मलाइका भी सच्चा दस ना रसूल भी सब सच्चा पर हाने उन जी रिसालत न दी हाने चौ त बादशाह मोहम्मद रसूलुल्लाह अरे ऐसा ही जगह है ना अल्लाह से मोहम्मद मुस्तफा के सारे रूए जमीन जे नबी जो बादशाह करे बिहारे चलियो हाने को कुत्तो कानो कमीनो कारो इंदो दावा कंदो उने ते लान जो वस्कारो होंदो चो तो मोहम्मद रसूलुल्लाह का कोई नबी क्या पता ही अचड़ो ही ना है मता खबरदार भोला भाला सादड़ा मुसलमान पता पैसे ते छोरिये ते लालच रही तहां के चवंदा असांजो गुलाम मोहम्मद कादियानी वो असांजो नबी आ न चओ हो भी लानत दिया उनखे मञण वारा भी चो पर न पाया अल्लाह माजी माशाअल्लाह जज़ाकुमुल्लाह अल्लाह पांजी वहदानियत में वहदहू ला शरीक लहू वा कोई भी शरीक न ज़ात में न सिफात में हाजिर नाज़िर अल्लाह आलिमुल गैब अल्लाह मुख्तार कुल अल्लाह मुश्किल कुशा अल्लाह दीन पुटन जो मालिक अल्लाह नफे नुकसान इन सा कोई भी शरीक ना है देखो रब सा देखे पीर के फकीर के कंडे के झंडे के इमाम के मुल्ले के मौलवी के शरीक दो मुशरिका मोहम्मद मुस्तफा सदको वञा से मिठे नाले ता पांजे नुबुवत में वहदहू ला शरीक लहू जेको मोहम्मद मुस्तफा जे नुबुवत के में भाईवार देखे भाईवार कंदो वो कादियानिया कुत्तो काफरा मोहम्मद रसूलुल्लाह क्या मजे सजो बनाते अल्लाह जो नबी अली अलिया दादा जो सब जो दादा जो अली अलिया शेरे जलिया हक जो अलिया हैदरा शेरे बबरा फाते खैबरा असदुल्लाह करमल वजह जे तेरे ते 24 कलाक अल्लाह दी रहमत जो नी हो सदो हो
अली वली जो सरदार बनो था मुझे वो हमारा चे तो बोला अली जी तारीफ़ तो करे नारो ताने तो मोह ताजो ला केलो थी वजे अच्छा हर कंहिंखे पंहिंजा मुर्शिद प्यारा प्यारा न मुर्शिद या जो डुबलो मुर्शिद तो डॉक्टर तभी जना ख्याल करी मत मुझे मुर्शिद ना होते तो मुंडी ना लोड़ा मुर्शिद मुर्शिद तो के मुर्शिद प्यारो देवबंद जो मुर्शिद मौला अली कौन भांगे सा चरसा सा तरोई धोतल ना कपड़ा पलीत अली पाक फातिमा पाक हसन पाक हुसैन पाक तहां चौथा पंजन पाक मां जा दो मोहम्मद करीम जा सबतन पाक पंजन जो मां गुलाम पंजन जो मां नौकर ओ पंजन जो पाक जा नाला पाक दी करे कर माने के सिगरेट दे छूटो हाय भांगे जो कुल दी है अली जो भांगता अरे बोली अब्दुल जब्बार क्यों अब्दुल जब्बार चला गलो कर मामूल आली जी जुती मार के 10 लगे उनके मथा घोरे चलिया अली अलिया मानू सदा मिलन सिगरेट उछले गुली करे पो मिलन ए मुझे मुर्शिद अली जो नालो बस दी पुटो जो तनी रखो मुर्शिद जो दी हजरत अली मुर्तजा शेर खुदा असदुल्लाह जो लक़ब अबू तालिब जो पुत्र अबू तुराब भी उन जो लक़ब मुझे मौला अली के वॾाई न हुई कपड़ा लथला यानी कमीज जिस्म ते कानगी पुछी ओगाड़ो मुझो मुर्शिद अली बिटिया ते सुतो पयो हो हुजूर पुर नूर आया बाबा कुम या अबू तुराब उदियो बिटिया जा पीर अली अली पर मुश्किल गुज़ा केर अली जो अल्लाह अली जो मुश्किल गुज़ा केर अली जो हे वरी जेके दिन है ब्या वरी मोहब्बत जो माने मोहब्बत में न नची करे हुन जो ईसा अल्लाह जो पुत्र वकालत यहूद उज़ैर इब्न अल्लाह वकालत नसारा मसीह इब्न अल्लाह यहूद ने चयो उज़ैर अल्लाह जो पुत्र यहूद ने चयो उज़ैर अल्लाह जो पुत्र 100 साल के बाद में जेरो थी आयो तेरे पुत्र अल्लाह जो और चयो ना ईसा अल्लाह जो पुत्र तो फरमाए मुझे दिल पर मां पुत्रन का पाक मां न्याणन का पाक मां साल का पाक मां अब्बे का पाक मां अम्मड़ का पाक ओ मुझे दिल पर चवेन अल्लाह अहद हे वरी एडा मोहब्बत में ची चाचो अली अल्लाह जो हे वरी मोहब्बत में जिया चई अली हे चाचो तो अली मुश्किल गुस्सा चयो ना नथा करायो अया हलवे खोर उन्होंने वरी छा चयो उन्होंने छा चयो बुधाए नाराज न थी जाए भली ना घुरा भी है तुझी मर्जी है बुधाए छा तो जाए मोहब्बत में जे दो साडा अब्दुल कादिर कादिर है पीरान पीरे ला साडा अब्दुल कादिर कादिर है सानू किसी कादिर दी लोड़ नहीं सानू बगदाद दा खिचियां खोड़े ने सानू जन्नत दी लोड़ नहीं एडो मोहब्बत ने जियो तवे तो असा जो अब्दुल कासा जो कादिर अब्दुल कादिर खुदा जो कसम है तो बे कादिर दी जरूरत ना है अल्लाह अल्लाह ए तो असा के बगदाद जो खिचो घणी वन असा के जन्नत दी जरूरत ना है अरे तू हाने जो पर रब करीम फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा कुल शैइन कदीर बरकत वाली ज़ात उन अल्लाह जिया जंहिंजे हथ में मुल्क हर शइ जे मथां कादिर केरु आजा केर अब्दुल कादिर जो भी कादिर केर अली जो कादिर केर हुसैन सैयद जो कादिर केर कलंदर जो कादिर केर मिठाई जो कादिर केर शाल मोहम्मद खबरन वारे जो कादिर केर कंबर वारे जो कादिर केर ए सहारो नागे जो सभनी जो सहारो अल्लाह हिन वरी लिखा है चलियो तू जो सहारो मुझो सहारो नाराज बाऊ तो बताऊं तुझो सहारो मुझो सहारो सारे जान जो सहारो सही कंबर वारो अरे सही कुर्सी को नमाज़ी न तो पढ़ी सके वाह जो सहारो
वाह जो सार अकुला एडी मोहब्बत भली जो मोहब्बत हद तक न रबायो हिन चयो असांखे बगदाद जूं खिचूं खणी वञ जन्नत जी ज़रूरत नाहे अल्लाह तआला महफूज़ में तुंहिंजा मुहांरा ॾिसी लिखी छॾियो फरमाईंदा इन्नल लज़ीना कज़्ज़बू बिआयातिना वस्तकबरू अन्हा ला तुफ़त्तहु लहुम अबवाबुस समाई वला यदखुलूनल जन्नत हत्ता यलिदल जमलु फी सब्बिल ख़ियात न तो जय सुभान अल्लाह आराब सूरत खोले पढ़ रब फरमाए जिन असांजे आयतुन खे कूड़ो कयो वॾाई कयूं तकबर कयूं कुरान खे न मञीदा अथई मां हिकिड़े क़ुरान माण्हू खे क़ुरान हीअं ॾेखारियो चई क़ुरान चवेसि असां न चवंदासीं चए त तबत जी अदा में अलाह साईं मोहम्मद ने चाचे जी गिला कई आहे न पढ़ंदासीं चाचो बि हो मोर चाचे जी गिला कई चाचो नबी साईं खे गारियूं ने भली चाचो न हुजे केर हुजे अल्लाह चयो मोहम्मद खे चवंदे हथ बजे मां चयो तुंहिंजा ॿई हथ बजनि तूं जहन्नम मोहम्मद रब खे अल्लाह प्यारो आहे न जिन क़ुरान खे न मञो वॾाई कयूं तकबर कयूं गुरूर कयूं रब थो फरमाए इन्हनि माण्हुनि जो जन्नत में वञण ये महाल हत्ता यलिदल जमलु फी सब्बिल ख़ियात रब तो फरमाए जो जन्नत में ये वञण माला जीअं सुईअ जे पाखिरे मां उठ जी मुंडी वेंदी पुछ पर उठ जो वार बि न वेंदो मिसाल ॾिनो ये न ईंदा और जीअं सुईअ जे पाखिरे में सन्हड़ो धागो त विझी सघे थो पर मुशर उठ जो न कन न मुंडी न जंग न पुछ पर उठ जो वार बि न वेंदो रब तो फरमाए क़ुरान जे इनकार जो जन्नत में वञण इहे महाल जन्नत में उदा जेके क़ुरान खे मञीदा मञीदो क़ुरान सचो आहे तो ही त परस्तींदो अल्लाह पंहिंजी वहदानियत में वहदो हुआ मोहम्मद मुस्तफा पंहिंजी नबूवत में वहदो पीर फकीर इमाम बरहक मञो अली असांजो साईं आहे अली सरदार आहे अली वलीअ जो सरदार आहे नबी फरमायो या अली अंत अखी फी दुनिया वल आखिरा अली तू मुंहिंजो दुनिया में भी भाव आहे त आखिरत में भी भाव छो न उन अलीअ खे मञा जेके मदीने जे अमीर सॼे न्याणी अलीअ जी रानी जन्नत जी औरतुनि जो सरदार अलीअ जा बच्चा जन्नत जे जवाननि जो सरदार पाण वलीअ जो सरदार अली आहे न अन मदीने तो अली बाबू हा नबी सल्लल्लाहु अलैहि जो दरवाज़ो अली उन माइल में जो शर अली जो दरवाज़ो पर या सॼी हदीस न पढ़ंदा अथव ॾाए नथो पर नंबर जा अन मदीनतुल इल्म अबू बकर व सहसहा नथा चओ थकिजी पिया हो न नमाज जो जाम मस्त हो गया अन मदीनतुल इल्म उमर जिदारुहा अन मदीनतुल इल्म उस्मान सक़फुहा अन मदीनतुल इल्म व अली बाबुहा क्या हदीस लिखी पई तो मज़ार हक में भाऊ अब्दुल्ला की साहब खबर बाकी न ॿुधायो मां पाण मुझी पियो भाऊ मूंखे ॿुधायो मज़ार हक हदीस जो सुफ़ो बि ॿुधाए चओ सुभान अल्लाह हा मनु खोले ॾिसो हदीस जो शरा हुजूर फरमाया मां इल्म जो शरा अबू बकर जो बुनियाद न तो चए मां इल्म जो शरा उमर जी दीवार मां इल्म जो शहरा उस्मान जी सद्दा मां इल्म जो शहर अली जो दरवाज़ो बुनियाद का सवा भित न बींदी भितन का सवा सत न बींदी रुगो भितियूं हुजन दर न हुजे भी बंगलो सोनो न थींदो रुगो दर हुजे भितियूं न हुजन सत न हुजे दर बींदो माण्हू चवंदा यार मुखरी चढ़ियो चलो दर बिहारे छॾियो अथनि अल्लाह 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 खुदा जी सां जो कसम ओ बहाबर खान मुखरी जे गोठ जो गैरतमंद मुसलमान जब मोहम्मद मुस्तफा जो चार यार कुल जहार गद थींदो मोहम्मद मुस्तफा जो दीन सोनो न ईंदो साहब असां मोहब्बत कयो हाल में सब मोहब्बत कयो जिंदगी बाकी मुलाकात बाकी अल्लाह मुझे लफ्ज़ कबूल मकबूल मंजूर फरमाए वमा तौफीक इल्ला बिल्लाह रब्बना आतिना फी दुनिया हसना लाउड सही न थो हलाए जो छा त ख़बर न आहे रब जो फरम त खैर वो भलो ॾाढो ॾाढो ला इलाहा इल्लल्लाह